टीवी न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे सकण मां ख़बर ॾींदा हलूं त तबलीग कुरान और सुन्नत जी गैर सियासी आलमगीर तहरीक दावत इस्लामी पारां थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि लाइ लाखा हाउस सकण ते ब्लड डोनेशन कैंप लगाई वई, जंहिंमें दावत इस्लामी जे इस्लामी भाइरनि रत जो अतियो जमा करायो, जेको सखर ब्लड सेंटर खे थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ॾिनो वियो। उन मौक़े ते दावत इस्लामी जे निगरान हबीबुल्लाह अल मदनी चयो त मौजूदा लॉकडाउन वारी सूरत हाल में थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि ताईं रत जी रसाई नामुमकिन थी चुकी हुई। उन ते दावत इस्लामी जे अमीर मौलाना मोहम्मद इलियास अतार कादरी फरमान जारी कयो त रत जो अतियो करे ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे, जंहिं बैदि अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु लॻभॻि 100 शहरनि में दावत इस्लामी ब्लड डोनेशन कैंपूं लॻाए चुकी आहे। टाउन कमेटी सकरण जे वाइस चेयरमैन रईस नूर अहमद लाखो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खीरूं लहणे दावत इस्लामी जंहिं ब्लड कैंप जो एहतमाम कयो आहे। हिन चयो त थैलेसीमिया जा ॿार जिन जो जियापो ब्लड ते आहे, उन लाइ ही कैंपूं संदन जियापे जो बहितरीन ज़रियो आहिनि। सखर ब्लड सेंटर जे इंचार्ज डॉक्टर लाला काशिफ भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि सखर ब्लड सेंटर में 2100 थैलेसीमिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन खे रत लॻायो वेंदो आहे। हिन चयो त सखर ब्लड सेंटर जे बोर्ड जा चेयरमैन MNA सैयद खुर्शीद शाह आहिनि ऐं उन्हनि जे सहकार सां इदारो हली रहियो आहे। उन मौक़े ते ग़ुलाम नबी अतारी, आशिक अल मदनी, रईस मोहसन लाखो, अब्दुल लतीफ़ मला, अली हसन सोनारो, अकबर मला पिणु मौजूदु हुआ।